जी बाबा, तो हाँ ॾिसो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट के हवाले से जेकी एक्सपेरिमेंटल सेटअप कयो हो हालवेक एंड लेनॉर्स एक्सपेरिमेंट के हिसाब से, तो उनमें अरेंजमेंट छा हुई। हिते असां यानी कि उहे मेटल प्लेट्स रखी हुईसीं मेटल के हवाले से। ही असां हितां फोटान स्ट्राइक कराईंदासीं ऐं ही अरेंजमेंट आ वोल्ट मीटर पैरेलल के हिसाब से मेजरमेंट करण जे लाइ लगायो वियो आहे। ऐं उन खां अलावा ही सीरीज़ में एम्पियर मीटर, छो जो गैल्वानोमीटर मां ठाहींदा आहियूं असां एम्पियर मीटर, उन जे मुताबिक़ असांखे यानी कि मेजरमेंट मिलंदी करंट जी मिली एम्पियर में, छा में मिली एम्पियर में। हिते ही अरेंजमेंट सेटअप थियल आहे त जॾहिं असां यानी कि पोलरिटी चेंज कंदासीं यानी कि निगेटिव पोटेंशियल कंदासीं, त उनखे असां जॾहिं पोलरिटी चेंज कंदा आहियूं त उनखे वर्ड चवंदा आहियूं कम्यूटेटर। कम्यूटेटर छा कंदो आहे, पोलरिटी चेंज यानी डायरेक्शन चेंज करण में हेल्प कंदो आहे। ठीकु आहे, हाणे जीअं ई असां हितां स्ट्राइक कराईंदासीं यानी कि फोटान लाइट यानी कि इंटर कराईंदासीं मेटल प्लेट ते, त हिन मां इलेक्ट्रॉन इमिट थींदा, इलेक्ट्रॉन हिन मां निकिरंदा। जेतिरी बि एनर्जी यानी कि हू यूज़ करे इलेक्ट्रॉन इजेक्ट थींदा। कुछ एनर्जी जेकी एच न्यू वारी आहे उहा कुछ एनर्जी छा में ख़र्च कंदा, वर्क फंक्शन में। ऐं प्लस में जेकॾहिं वर्क फंक्शन खां उहा एनर्जी वधीक वा त हू यानी अॻिते मूव करण में जेका एनर्जी कंदा यूज़, उनखे असां काइनेटिक एनर्जी चवंदासीं। त इट मीन्स जेका फोटान वारी एनर्जी आहे उहा ॿिनि वेज़ में यूज़ थींदी आहे, हिकु त वर्क फंक्शन में ऐं ॿी आफ्टर इजेक्शन, माना इलेक्ट्रॉन जे इजेक्ट थियण खां पोइ जॾहिं उहो मूव कंदो त उहा जेका एनर्जी मोशन वारी हूंदी उहा काइनेटिक एनर्जी यानी यूज़ थींदी यानी कि फोटान जे एनर्जी जे मुताबिक़। हाणे ॻाल्हि इहा हुआ त जीअं ई असां हितां सपोज़ जेका बि लाइट यूज़ कई आहे यानी बल्ब को यूज़ कयो आहे, ठीकु आहे, त उन जी इंटेंसिटी पहिरियां सपोज़ I1 असां रखी आहे 100 वाट्स, ठीकु आहे, 100 वाट पर यानी कि तव्हांखे ख़बर आहे त असां वठंदा आहियूं। ठीकु आहे, त 100 वाट जे मुताबिक़ वाट पर मीटर स्क्वायर, ठीकु आहे, इंटेंसिटी रखी आहे। हाणे पावर जे हिसाब सां रखी आहे, क्लियर। हाणे असां ॾिसंदासीं त जेकॾहिं I2 असां रखी यानी कि सपोज़ 200 वाट पर मीटर स्क्वायर, ओके। हाणे असां करंट ऐं इंटेंसिटी जे विच में रिलेशन वठूं। जेकॾहिं असां जॾहिं करंट ऐं इंटेंसिटी जे विच में रिलेशन वठंदा आहियूं यानी कि करंट ऐं इंटेंसिटी जे विच में रिलेशन वठंदा आहियूं, ठीकु आहे, ही आहे असांजो करंट ऐं इंटेंसिटी जे विच में। मतिलबु मिसाल ॻाल्हि, जेकॾहिं हीअ असांजी इंटेंसिटी आहे त ही असांजो करंट हूंदो I स्मॉल, ठीकु आहे। हाणे जीअं जीअं इंटेंसिटी वधाईंदासीं तीअं तीअं करंट वधंदो आहे त डायरेक्टली रिलेटेड हूंदा आहिनि। हिते ॾिठो वियो जीअं जीअं 100 वाट वारो जेकॾहिं बल्ब यूज़ कयो वियो हो त हिते करंट जेको मिलियो उहा मेजरमेंट रिज़ल्ट वरिती वई। वरी जीअं ई 200 वाट पर मीटर स्क्वायर इंटेंसिटी लॻाई वई बल्ब जे लिहाज़ सां त हितां वारो करंट मेजरमेंट में वधीक मिलियो। त इन मां साबित थियो त जेका इंटेंसिटी आहे उहा करंट सां डायरेक्टली रिलेटेड आहे। इंटेंसिटी वधाईंदासीं यानी पावर वधाईंदासीं त असांजो करंट बि वधंदो, यानी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो वधीक थींदा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो वधीक थींदा। इन बुनियाद ते इहो कॉन्सेप्ट आहे। हाणे असां ॾिसूं था, रिज़ल्ट था वठूं कंहिंजे विच में। हाणे असां यानी कि करंट ऐं वोल्टेज जे विच में रिज़ल्ट था वठूं, करंट ऐं वोल्टेज जे विच में। V, दिस इज कॉल्ड VO, ठीकु आहे, दिस इज कॉल्ड नेगेटिव पोटेंशियल। ऐं हिते असांजो I करंट हूंदो उहो, ठीकु आहे। इन जी रिज़ल्ट वठंदासीं यानी पोटेंशियल वोल्टेज ऐं करंट जे विच में। हाणे हितां करंट यानी वोल्टेज खे चेंज करण जे लाइ असां हिते लॻायो आहे रियोस्टेट।
रियोस्टेट यूज़ कयो आहे ताकी यानी जेको असांजो वोल्टेज आहे उहो बैलेंस थिए, रिक्वायर्ड मेंटेन थिए, जी जेका जेका असां यानी चेंज कयूं उन जे मुताबिक़ चेंज थिए। लेकिन इते जेकॾहिं असां वोल्टेज चेंज था कयूं त करंट भी चेंज थियणु घुरिजे। हिते हिकिड़ी ॿी का शइ कांस्टेंट रखणी पवंदी। जेकॾहिं सपोज असां हिते इंटेंसिटी चेंज था कयूं, छा था कयूं, इंटेंसिटी चेंज कंदासीं। सपोज त असांखे हिते जेको कलर आहे, कलर फ्रीक्वेंसी माना उहा साॻी रखणी पवंदी, ठीकु आहे। जेकॾहिं असां इंटेंसिटी वेरिएबल था कयूं त असांखे छा रखणो पवंदो, यानी कलर यानी फ्रीक्वेंसी यानी असांखे सेम रखणी पवंदी। इहो यानी कंडीशन ज़हन में रखे छॾियो। हाणे ॻाल्हि कहिड़ी आहे, असां जीअं ई हितां यानी कि मेजरमेंट वठंदासीं वोल्टेज 0 ते, हाणे हिते 0 वोल्टेज आहे, वोल्टेज 0 ते, 0 वोल्टेज ते कुछ करंट मिलंदो। वाई? बिकॉज जेको ही फोटान वारी एनर्जी आहे इन मेटल मां जेके इलेक्ट्रॉन निकिरंदा त उन्हनि वटि जॾहिं फाइ खां वधीक एनर्जी थींदनि, माना वर्क फंक्शन खां जेकॾहिं एनर्जी उन्हनि खे जिन इलेक्ट्रॉन्स खे वर्क फंक्शन खां एनर्जी वधीक थी मिले त उहे इलेक्ट्रॉन्स मूव कंदा ऐं सिधो लाज़मी आहे ही पॉजिटिव आहे ऐं ही निगेटिव हूंदो, इन ॾे इलेक्ट्रॉन ईंदा त ही टर्मिनल हीअं हितां असांजो फ्लो थींदो वेंदो ऐं सिधो असांजो फ्लो क्लियर सिधो हेॾे अची वेंदो। त माना ही आहे पॉजिटिव, छो जो पॉजिटिव ॾे इलेक्ट्रॉन अचणु पसंदि कंदा, ठीकु आहे, ऐं निगेटिव ॾांहुं ईंदा। क्लियर? हाणे पॉइंट छा आहे त जॾहिं असांजी जेकॾहिं फोटान वारी एनर्जी वर्क फंक्शन खां वधीक थी मिले इलेक्ट्रॉन खे त उहो मूव करणु शुरू कंदो, त जेके इलेक्ट्रॉन मूव थी सिधो इन सर्किट में ईंदा त उहो करंट त मिलंदो न, भली चाहे असां हेॾा वोल्टेज अप्लाई कयो ई कोन्हे, 0 वोल्टेज ते करंट मिलंदो बिकॉज ऑफ दिस एनर्जी, फोटान वारी एनर्जी। त हाणे सपोज 0 वोल्टेज ते असांखे करंट मिलियो, लेकिन जेतिरा बि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हुया मूव करना निकिरणा उहे निकिरी विया। बाद में असांखे करंट सेचुरेट मिलियो, सेचुरेट करंट मां मुराद जेतिरा बि इलेक्ट्रॉन निकिरणा हुया उन एनर्जी जे करे ओतिरा निकिता। सपोज जेकॾहिं फोटान जेतिरो बि अप्लाई कया त उन मां 10 इलेक्ट्रॉन निकिता मेटल सरफेस मां। हाणे 10 जो जेतिरो बि इलेक्ट्रॉन निकितो यानी जेतिरा बि इलेक्ट्रॉन निकिता जेतिरो करंट मिलियो सो मिलियो। हाणे जेकॾहिं इलेक्ट्रॉन ई ॿिया न निकिता त करंट न मिलंदो, पोइ थोरो करंट मिलियो जेतिरा इलेक्ट्रॉन मूव थिया, बाक़ी छा थी वियो, करंट सेचुरेट माना कांस्टेंट थी वियो, ठीकु आहे, ओके। हाणे हिननि छा कयो, इहा इंटेंसिटी I1 जे बुनियाद ते, इंटेंसिटी माना 100 वाट वारो बल्ब खयों त उन जे बुनियाद ते जेको करंट मिलियो असांखे ही मिलियो, ठीकु आहे। दिस इंटेंसिटी इज़ कॉल्ड I1, ठीकु आहे। हाणे करंट असांखे मिलियो, हाणे असां इंटेंसिटी चेंज था कयूं, छा था कयूं, इंटेंसिटी चेंज था कयूं। हाणे जेकॾहिं इंटेंसिटी चेंज था कयूं त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वधंदा, नंबर ऑफ फोटान्स बि वधंदा। ज़हन में रखो, इंटेंसिटी जे चेंज करण सां छा वधंदो, यानी नंबर ऑफ फोटान्स, आल्सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स। लाज़मी आहे जेकॾहिं पावर वधाईंदासीं त जेकॾहिं जंहिं मेटल सरफेस मां पहिरियां 10 इलेक्ट्रॉन निकिता, हाणे पावर जो वधियो त 20 निकिरंदा, 30 निकिरंदा, थी सघे थो 50 निकिरनि, त माना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वधंदा, छो जो इंटेंसिटी आहे त नंबर ऑफ फोटान बि वधिया न, तॾहिं त असांजा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बि वधिया। इहो कॉन्सेप्ट आहे त जीअं ई असां लाज़मी आहे हाणे वोल्टेज चेंज थियो हूंदो, अंडरस्टूड आहे, त पोइ वोल्टेज चेंज थियो, सॉरी, ठीकु आहे। हाणे असां साॻे ई इन इंटेंसिटी खे चई माना वोल्टेज अञा साॻे 0 जे बुनियाद ते असां ॿियो रिज़ल्ट वरितोसीं त कुझु करंट वधीक मिलंदो, करंट वधीक मिलियो, पहिरियां सेचुरेट, पहिरियां करंट इंक्रीज़्ड पोइ सेचुरेट थी वेंदो, पहिरियां करंट इंक्रीज़्ड पोइ सेचुरेट थी वेंदो, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं सेचुरेट थी वियो
त हाणे असांजो इहा जेको इंटेंसिटी नंबर 2 आहे असांखे मिली रिज़ल्ट। वरी असां छा कयोसीं, बल्ब जे हवाले सां उन जो पावर चेंज कयोसीं। सपोज़ असां 300 वाट वारो असां बल्ब आंदोसीं, ठीकु आहे। हाणे उन जे बुनियाद ते करंट वधीक मिलियो, पहिरियां इंक्रीज़ थियो ऐं पोइ सेचुरेट थी वियो, ठीकु आहे। हाणे लाज़मी आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वधनि था त करंट बि वधंदो, इंक्रीज़ थींदो ड्यू टू द इंटेंसिटी। सवेल रिलेशन वठी वियासीं, इंटेंसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट। क्लियर। हाणे असां ॾिसण था चाहियूं त जेको इलेक्ट्रॉन निकितो आहे उन जी एनर्जी छा इंटेंसिटीअ ते डिपेंड करे थी। जेको I1 वारी इंटेंसिटी सां इलेक्ट्रॉन निकितो आहे, छा उन जी एनर्जी साॻी हूंदी जेको I2 वारी इंटेंसिटी सां इलेक्ट्रॉन निकितो आहे। सपोज़ ही इलेक्ट्रॉन निकितो आहे I1 वारी इंटेंसिटी सां ऐं ही निकितो आहे I2 वारी इंटेंसिटी सां। छा इन I1 वारे ऐं I2 वारे इंटेंसिटी वारे इलेक्ट्रॉन जी एनर्जी सेम हूंदी या डिफरेंट हूंदी। हाणे इन जी एनर्जी चेक करण जे लाइ असां छा कंदासीं, निगेटिव पोटेंशियल असां अप्लाई कंदासीं। निगेटिव यानी स्टॉपिंग पोटेंशियल, यानी लाज़मी आहे इलेक्ट्रॉन जी एनर्जी चेक करण जे लाइ असांखे अपोजिट में वोल्टेज अप्लाई करणो पवंदो। एज वी नो दैट वोल्टेज इज इक्वल टू द वर्क अपॉन चार्ज। क्लियर। हाणे वोल्टेज ही जेको वठूं था इहो असांजो स्टॉपिंग पोटेंशियल आहे, ठीकु आहे। इन जे बुनियाद ते असां एनर्जी था हासिल करणु चाहियूं, ठीकु आहे। हाणे ही जेको असांजो आहे वोल्टेज V इज इक्वल टू वर्क माना एनर्जी जे बुनियाद ते था वठूं, माना उहा जेकी एनर्जी काइनेटिक एनर्जी जे बुनियाद ते ऐं E करे चार्ज था वठूं। ही हेठियां छा आहे असांजो E, हेॾां अची डिवाइड, हिते डिवाइड थो करे हेॾे अची मल्टीप्लाई कंदो त EV इज इक्वल टू काइनेटिक एनर्जी ऑफ दैट इलेक्ट्रॉन। हाणे इहा जेकी काइनेटिक एनर्जी आहे इहा असां EV सां यानी के छा कंदासीं, यानी मैयर कंदासीं। माना EV छा आहे, एक्चुअली इहो असांजो स्टॉपिंग पोटेंशियल जे बुनियाद ते कॉन्सेप्ट आहे। जेतिरो बि स्टॉपिंग पोटेंशियल असां अप्लाई कंदासीं यानी कि निगेटिव पोटेंशियल, ओतिरी उन में छा हूंदी, उहा काइनेटिक एनर्जी हूंदी। हाणे जीअं ई हिननि I1 वारे इलेक्ट्रॉन खे रोकण लाइ स्टॉपिंग पोटेंशियल अप्लाई कयो यानी निगेटिव पोटेंशियल, त पोइ उहो इलेक्ट्रॉन अची हिते बीठो। हाणे ही जेको सपोज़ वैल्यू असां पंहिंजो कंसीडर था कयूं -5 ते अची इहो स्टॉप थियो, ठीकु आहे। -5 वोल्टेज ते अची इहो स्टॉप थियो I1 वारी इंटेंसिटी वारो इलेक्ट्रॉन, ठीकु आहे। हिननि चयो हाणे I2 वारे इलेक्ट्रॉन खे रोकण जी कोशिशि कयो, ठीकु आहे। जीअं ई उनखे अप्लाई कयनि त वोल्टेज ते, त जीअं ई ॾिठनि त उहो बि जेको I2 माना 200 वाट वारी जेकी इंटेंसिटी हुई उहो बि इलेक्ट्रॉन साॻे ई -5 ते स्टॉप थी वियो। वरी जेॾीमहिल I3 वारे ते अप्लाई कयनि त उहो बि साॻे ई वोल्टेज ते स्टॉप थी वियो। जेकॾहिं इंटेंसिटी चेंज आहे त ही अलॻि अलॻि यानी के स्टॉपिंग पोटेंशियल ते, निगेटिव पोटेंशियल ते स्टॉप थियणु घुरिजनि। हा, जेकॾहिं अकॉर्डिंग टू क्लासिकल थ्योरी था वठूं, वेव थ्योरी था वठूं, त इंटेंसिटीअ ते वेव जी एनर्जी डिपेंड कंदी आहे। लाइट जी एनर्जी यानी कि डिपेंड कंदी आहे छा ते, इंटेंसिटीअ ते। लेकिन हिते त डिफरेंट इंटेंसिटी आहे, त पोइ साॻे ते ई सभु स्टॉप छो थिया। इन जो मतिलबु इहो आहे त जेकी एनर्जी आहे इलेक्ट्रॉन्स जी, उहा एनर्जी डस नॉट डिपेंड ऑन इंटेंसिटी, इंटेंसिटीअ ते डिपेंड नथी करे, डस नॉट डिपेंड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन। हाणे इलेक्ट्रॉन जा मतिलबु केतिरी हूंदी इलेक्ट्रॉन में एनर्जी, जेतिरी फोटॉन ॾिनी हूंदसि, माना जेतिरी इलेक्ट्रॉन में ओतिरी हूंदी, जेतिरी छा हूंदी, लाज़मी आहे। इहा असां कीअं मेजर कंदासीं त इलेक्ट्रॉन में केतिरी काइनेटिक एनर्जी आहे, त असां चवंदासीं हिन फार्मूले जे ज़रिए असांखे काइनेटिक एनर्जी मिली वेंदी त H nu -5।
लाज़मी हाणे एच न्यू माइनस फाइ एनर्जी हिन जी कहिड़े मुताबिक़ हूंदी जेतिरी फोटान जे बुनियाद ते हुन यूज़ कई हूंदी। हाणे लाज़मी आहे माना इलेक्ट्रॉन वटि जेतिरा जेका एनर्जी हूंदी उहा फोटान वारी एनर्जी हूंदी, माना लाइट वारी एनर्जी। इट मीन्स इलेक्ट्रॉन जे ज़रिए फोटान जी लाइट जी एनर्जी मैयर कई थी वञे त पोइ असां हितां सम्झी था सघूं त जेका इंटेंसिटीअ ते पहिरियां चवंदा त एनर्जी डिपेंड कंदी आहे, हिन एक्सपेरिमेंट जे बुनियाद ते प्रूफ थो थिए त एनर्जी डस नॉट डिपेंड ऑन इंटेंसिटी। पोइ छा ते डिपेंड थी करे? हाणे इन जे लाइ हिननि एक्सपेरिमेंट कयो त हिते इंटेंसिटी चेंज कईसीं ऐं फ्रीक्वेंसी साॻी रखीसीं। हाणे छा था कयूं? इंटेंसिटी साॻी रखणी पवंदी ऐं फ्रीक्वेंसी चेंज करे था ॾिसूं। फ्रीक्वेंसी माना कलर चेंज करे था ॾिसूं त छा वाकई असांजी जेका एनर्जी आहे उहा डिपेंड करे थी फ्रीक्वेंसी ते या नथी करे। सो ॾिसो हाणे कॉन्सेप्ट छा आहे। हाणे जीअं ई हिननि छा कयो यानी के यूज़ कयो, यानी के ग्राफिकली मेजरमेंट वठी करे रिज़ल्ट खे ॾिठो वियो। हाणे हिननि छा कयो? साॻियो ई कंहिंजे विच में वोल्टेज ऐं करंट जे विच में रिलेशन वरितो वियो, वोल्टेज ऐं करंट जे विच में ग्राफ वरितो वियो। हाणे साॻे ई पोटेंशियल जे बुनियाद ते हिननि छा कयो? नंबर 1 फ्रीक्वेंसी जे बुनियाद ते, नंबर 1 फ्रीक्वेंसी जे न्यू 1 फ्रीक्वेंसी, हाणे इंटेंसिटी कांस्टेंट रखियनि, छा चेंज कयनि? कलर यानी फ्रीक्वेंसी। हाणे न्यू 1 फ्रीक्वेंसी रखियनि, ओतिरे उन हिसाब सां पहिरियां करंट इंक्रीज थियो, पोइ बाद में लाज़मी आहे यानी के छा थियो? असांजो करंट सेचुरेट जे बुनियाद ते। हाणे लाज़मी आहे इते इंटेंसिटी कांस्टेंट रखी अथनि, माना करंट बि कांस्टेंट हूंदो, बिकॉज सवेल पढ़ी आयासीं इंटेंसिटी इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं इंटेंसिटी साॻी रखी अथनि त करंट साॻियो हूंदो त असां चवंदासीं जेकॾहिं फ्रीक्वेंसी चेंज थिए थी लेकिन करंट साॻियो ई मिलंदो। हीअ असां फ्रीक्वेंसी न्यू 1 रखीसीं, हीअ असांजी फ्रीक्वेंसी यानी कि असांजी छा थी? न्यू 2 थी, सपोज न्यू 2 थी। हाणे असां ॾिसण था चाहियूं त जेका न्यू 1 ते इलेक्ट्रॉन निकितो, न्यू 1 माना फ्रीक्वेंसी नंबर 1 ते जेको इलेक्ट्रॉन इजेक्ट थियो उनखे स्टॉप करण जे लाइ केतिरी एनर्जी ख़र्च करणी थी पवे, ऐं जेको नंबर 2 ते असां इलेक्ट्रॉन रिमूव करायो आहे, यानी हिकिड़ो कयोसीं सपोज रेड कलर ते ऐं ॿियो कयोसीं ब्लू कलर ते असां इजेक्ट करायोसीं लाइट जे बुनियाद ते। हाणे हुनखे स्टॉप करण था चाहियूं, सपोज असां हिन न्यू 1 ते स्टॉप करण था चाहियूं, सपोज हिनखे स्टॉप करण जे लाइ -5 वोल्टेज यूज़ करणो पियो। हाणे न्यू 2 ते असां ॾिसूं, जीअं ई न्यू 2 वारे खे स्टॉप कराइण चाहियोसीं त उहो -5 ते कोन थियो बल्कि छा ते थियो? -8 ते थी वियो सपोज। ठीकु आहे, पंहिंजो वैल्यू रखे सघोसि था। त हाणे ॾिसो डिफरेंट फ्रीक्वेंसी, डिफरेंट स्टॉपिंग पोटेंशियल यानी डिफरेंट काइनेटिक एनर्जी। इट मीन्स इन एक्सपेरिमेंट मां इहो थो साबित थिए त जेका इलेक्ट्रॉन यानी फोटान जी एनर्जी आहे उहा डिपेंड थी करे छा ते? फ्रीक्वेंसी ते। छा ते थी डिपेंड करे? फ्रीक्वेंसी ते। त इहो कॉन्सेप्ट असांजो प्रूफ थियो, एक्सपेरिमेंटली साबित थियो त एक्चुअली जेका असांजी एनर्जी आहे उहा डिपेंड कंदी आहे छा ते? फ्रीक्वेंसी ते, ऐं इंडिपेंडेंट हूंदी आहे इंटेंसिटी ते। हिते ॾिसो वेव थ्योरी फेल वई हली, इहो कॉन्सेप्ट आहे त वेव थ्योरी छा थी वई? फेल थी वई। त इन बुनियाद ते असांजो कॉन्सेप्ट हाणे असां अॻियां यानी कि इहा डिस्कस कंदासीं त आइंस्टाइन्स जेके इक्वेशन ॾिनियूं, एक्सप्लेनेशन ॾिनी इक्वेशन जे बुनियाद ते, उहो कीअं ॾिनई। जी बाबा, हाणे ॿियो हिकिड़ो कॉन्सेप्ट जीअं वरितो वियो त यानी कि कंहिंजे विच में ग्राफ थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी ऐं काइनेटिक एनर्जी जेका मैक्सिमम चवंदा आहियूं या स्टॉपिंग पोटेंशियल जे विच में ग्राफ वरितो वियो। हाणे जॾहिं ओरिजिन खां वरितो पियो वञे त थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी अहिड़ी फ्रीक्वेंसी आहे जेका मिनिमम फ्रीक्वेंसी जिथां खां इलेक्ट्रॉन निकिरणु शुरू थिए, जेकॾहिं थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी खां फ्रीक्वेंसी छा आहे? घटि आहे
त पोइ असां चवंदासीं इलेक्ट्रॉन कोन इजेक्ट थींदो। येस, प्रैक्टिकली प्रूफ आहे त जेकॾहिं थ्रेशोल्ड खां फ्रीक्वेंसी घटि हूंदी त असांजो इलेक्ट्रॉन इजेक्ट थींदो ई कोन। त पोइ ॾिठो वियो त जंहिं यानी कि फ्रीक्वेंसी खां स्टार्टिंग थिए पई, यानी जंहिं कलर वटां यानी कि निकिरणु शुरू पियो थिए, इजेक्ट थियणु शुरू पियो थिए इलेक्ट्रॉन जो, त उनखे छा पियो चयो वञे, थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी। यानी जेका फ्रीक्वेंसी यानी थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी जे बुनियाद ते उतां डायरेक्टली रिलेशन वरितो वियो। छा वरितो वियो? डायरेक्टली रिलेशन काइनेटिक एनर्जी या स्टॉपिंग पोटेंशियल जे बुनियाद ते। एज़ वी नो दैट स्टॉपिंग पोटेंशियल खे कीअं था मेजर कयूं, यानी असां चई सघूं था त EV इज़ इक्वल टू द काइनेटिक एनर्जी जेका असां मैक्सिमम कंसीडर कंदा आहियूं। छा कंदा आहियूं? मैक्सिमम कंसीडर। हाणे ही असांजो स्टॉपिंग पोटेंशियल आहे V0। हाणे इनखे मेजर करिणो आहे त V0 इज़ इक्वल टू काइनेटिक एनर्जी जेका मैक्स चऊं, ठीकु आहे, अपान में E। As we know that what is the यानी कि equation of kinetic energy on the basis of photon equation, then kinetic energy is equal to यानी कि h nu minus phi। ठीक है, हाँ ये जेकॾहिं वैल्यू पुट कयूं त h nu minus phi अपान में E। ठीक है, हाँ बी गाल ॿुधी छॾियो त जेकॾहिं फ्रीक्वेंसी थ्रेशोल्ड आहे, माना मिनिमम फ्रीक्वेंसी आहे, त उहा जेकी एनर्जी थींदी मिनिमम फ्रीक्वेंसी ते उहा बराबर थींदी वर्क फंक्शन जे। वरी ॿुधो, वर्क फंक्शन छा हूंदो आहे? मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन, ऐं थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी छा हूंदी आहे? मिनिमम फ्रीक्वेंसी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन। माना मिनिमम फ्रीक्वेंसी ते यानी थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी ते जेका एनर्जी थींदी उहा साॻी छाजे बराबर थींदी? वर्क फंक्शन ते। माना चई सघूं था h nu naught is equal to work function phi। क्लियर? तो जेकॾहिं h nu naught मान वारी एनर्जी वर्क फंक्शन है, यानी मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड इजेक्ट द इलेक्ट्रॉन ड्यू टू द थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी, यानी phi बराबर छा जे h nu naught। त हिते phi आ, पुट कयोसि h nu minus h nu naught अपान में E। दिस इज द स्टॉपिंग पोटेंशियल। क्लियर? हाणे जेकॾहिं असां हिन खे अॻिते इक्वेशन ड्राइव करे हीअं रखे सघूं था, जेकॾहिं असां h अपान E इंट में न्यू रखूं माइनस में h न्यू नॉट अपान में E रखूं, ॻाल्हि साॻी आहे। असांजो ही जेको आहे इहो कांस्टेंट टर्म आहे h अपान E, यानी कि जॾहिं ग्राफिकली स्लोप कढंदा आहियूं उन जे बेसिस ते इन मां रिज़ल्ट मिलंदी आहे। स्लोप कढंदा आहियूं इन जे बेसिस ते असांखे रिज़ल्ट मिलंदी आहे। हाणे on the basis of Einstein's equation, आइंस्टाइन जे इक्वेशन जे बुनियाद ते काइनेटिक एनर्जी मैक्सिमम बराबर छा जो हूंदी आहे? h nu माइनस में phi। क्लियर? सेम ऐं काइनेटिक एनर्जी कहिड़ी? मैक्सिमम। ठीक आहे, बराबर h nu माइनस phi। असां हींअर सम्झी वियासीं माइनस phi, यानी कि phi जेको वर्क फंक्शन आहे उहो मिनिमम फ्रीक्वेंसी जे बुनियाद ते h nu naught जे बराबर आहे। ठीक आहे, उहो पुट कयो h nu naught, हिन असांजी काइनेटिक एनर्जी मैक्सिमम थी वेंदी। ठीक आहे, हाणे जेकॾहिं असां हिन खे यानी कि ईअं खयूं त h कांस्टेंट रखूंसि कॉमन, बाक़ी छा बचो? न्यू माइनस न्यू नॉट। हीअ असांजी ऑन द बेसिस ऑफ छा आहे? आइंस्टाइन जे मुताबिक़ यानी कि इक्वेशन आहे। हाणे हिनखे जेकॾहिं वेवलेंथ जे बुनियाद ते असां छा कयूं? पुट कयूं त पोइ हीअ थी वेंदो hc इंट में 1 अपान लेमडा माइनस में 1 अपान लेमडा नॉट। व्हाट इज लेमडा नॉट? या वा थ्रेशोल्ड वेवलेंथ। थ्रेशोल्ड वेवलेंथ। ठीक आहे, हाणे जेकॾहिं मां तव्हां खां पुछां, छा ईअं चई सघूं था? ज़हन में रखिजो हिकिड़ी पॉइंट, ज़हन में रखिजो, जेकी फ्रीक्वेंसी हूंदी उहा ग्रेटर हूंदी कंहिंखां? न्यू नॉट खां। न्यू नॉट माना मिनिमम फ्रीक्वेंसी। वरी हेरे ॾिसो, ही मां चई सघां थो त न्यू नॉट जेकॾहिं घटि आहे त न्यू नॉट वधीक हूंदी। ज़हन में रखिजो, माना न्यू नॉट इज़ लेस देन वाट? लेमडा नॉट जे, यानी कि जेका थ्रेशोल्ड वेवलेंथ हूंदी उहा थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी का छा हूंदी? यानी वधीक हूंदी। इन बेसिस ते इहो बि कॉन्सेप्ट हूंदो आहे त ही इक्वेशन छाजी आहे? या आइंस्टाइन पंहिंजे यानी कि आइडिया जे बुनियाद ते व्यू ॾिनो, मैक्स प्लैंक जो आइडिया जेको हो, हुन चयो यानी खोड़ सारो इहो चांस थी सघे थो
त जेकॾहिं हिकिड़ो फोटान अचे थो त उन हिकिड़े फोटान सां हिकिड़ो ई इलेक्ट्रॉन इजेक्ट थींदो आहे। त ॾिसो इन हिकिड़ी थोरी ॻाल्हि जे करे असांजे लाइ थोरी ॻाल्हि आहे, मामूली ॻाल्हि आहे, लेकिन हिकिड़े फोटान सां सिर्फ़ु हिकिड़ो इलेक्ट्रॉन निकिरंदो, माना जेके फोटान ईंदो उहो सॼो जो सॼो एब्ज़ॉर्ब थी वेंदो, यूज़ थी वेंदो कंहिंखे कढण में, इलेक्ट्रॉन खे इजेक्ट करण में। त माना चई सघूं था त हिकिड़े इलेक्ट्रॉन सां, हिकिड़े फोटान सां हिकिड़ो इलेक्ट्रॉन इजेक्ट थींदो। इन ॻाल्हि जे करे आइंस्टाइन खे नोबेल प्राइज़ मिलियो हो। ठीकु आहे, इहो कॉन्सेप्ट आहे इन इक्वेशन जे बेसिस ते त असां यानी कि कीअं प्रूफ कंदा आहियूं, कीअं रिज़ल्ट वठंदा आहियूं छाजी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे हवाले सां। त पोइ बाबा नोट कयो ऐं स्क्रीनशॉट कढी वठो, इंशाल्लाह अॻिते वरी डिस्कस कंदासीं। थैंक यू।